टे भेरा कुर्ली करणी टे भेरा कुर्ली करण खां पोइ जेको आहे नक में पाणी विझणो आहे। नक में पाणी विझण खां पोइ नक साफ़ करण खां पोइ जेको आहे तव्हांखे मुंहुं धोइणो आहे। मुंहुं धोइण जी हद छा आहे, केतिरे ताईं तव्हांखे मुंहुं धोइणो आहे, पोइ तव्हां चवंदासीं त बाबा हिन खां मुंहुं धोतो आहे, हिन जो फर्ज़ु जेको आहे अदा थी चुको आहे। मुंहुं धोइण जी हद छा आहे, हीअ जेके वार पाण नज़र अचनि था ठीकु आहे, हिन खां वठी हे जेके हेतिरी खाधी आहे हेतिरे ताईं जेको आहे मुंहुं लाज़मी धोए। मथे खां वठी हिन साइड ताईं इहा हद आहे ऐं हिन साइड खां वठी हिन साइड खां इहे कन जो पाण खे हीअ नज़र अचे थी, छा चवंदा आहिनि कि कापड़ियूं, हेतिरे ताईं मुंहुं माना धोइणु लाज़मी आहे। हिन खां वठी सॼो छा आहे मुंहुं धोइणु लाज़मी आहे। जेकॾहिं हितां को बि बाहि सॼी बांह धोइणी आहे, पहिरियां सॼी बांह, हुन खां पोइ जेको आहे खॿी बांह धोइण खां पोइ इहे जेका आङुरियूं आहिनि जे विथियूं आहिनि इन्हनि खे छा करिणो आहे, फिलहाल करिणो आहे। हिन जो फिलहाल जो मक़सदु इहो आहे त इन्हनि खे बि जेको आहे जेकॾहिं हे हीअं हुजे त हिते पाणी न लॻंदो। हीअ करण जो मक़सदु इहो आहे, फिलहाल करण जो मक़सदु इहो आहे त इन्हनि खे बाक़ाइदे पाणी जेको आहे सम्झी उन खां पोइ जेको आहे मसो करिणो आहे। मसे करण जो तरीक़ो इहो आहे, सुनत तरीक़ो तरीक़ो ॾिसो ठीकु आहे, सुनत तरीक़ो इहो आहे। चौथों हिसो जेको आहे सिर्फ़ु मसा करणु फर्ज़ु आहे, पंजे सिर्फ़ु मसा करणु चाहे सुनत आहे। पाण सुनत बि अदा करणी आहे, उन जो बि पाण मिलंदो। हेतिरो ॾिसो जेके मसो थी वियो, हुन खां पोइ कननि जो मसो, कननि जे मसे जे लाइ छा हीअ रोज़ा न बल्कि पाणी खां लॻी वञे। हुन खां पोइ चाहे हीअ बचा अंगूठा हीअं कयोसीं न मसो तरीक़ो सम्झ अची वियो, रबी हर कयां हुन खां पोइ जेको आहे सॼो पेर धोए। हुन खां पोइ जेको आहे जंहिंजी खॿी जेको आहे आङुर खाइण जो धोई करे वरी हिते मथे सफ़ा हेॾे हथ न कनि बल्कि हेतिरे ताईं बराबरि समझ अची वई। हिते हथ करे अलाह अकबर ते मर्दनि जे लाइ इहो हुकुम आहे हिते हुजे हथ, औरतुनि जे लाइ हुकुम अॼु वारो। हुन खां पोइ छा आहे, तकलीफ़ खां पोइ छा कबो आहे, फातिहा या ॿी का सूरत पढ़णी करण जो तरीक़ो इहो आहे त हीअ जेके आहिनि न हिते गलत आहे करे तो हमेशा निमाज़ ने की सिखारे की राह सजी